नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों का सिलसिलो जारी है। वहाँ के सिंदड़ी का खबर ॾिनालो। सिंदड़ी में बदीन जे शेराणी बरसा ॻोठ मिठो तुर्क जखड़ो जो प्रेमी जोड़ो नौजवान शफीक तुर्क ऐं कस्बानू तुर्क पसंद जो पाणो करण बाद दरबदरी वारी जिंदगी गुजारण लगा। जोड़ो सिंदड़ी प्रेस क्लब पहुतो, जिथे कस्बानू तुर्क दाइंदे चयो त मुंहिंजे अॻ में मुड़ुस मवाली हो, मूं ते तशदुद कंदो हो, खाधो पीतो कोन ॾींदो हो, जंहिं करे मुड़ुस खां तलाक वठी मुंहिंजे माइटनि वेकिरो करे मूंखे ॿिए हंधि कंहिं पोड़े खे वेकिरो करे चाहियो। उन पोड़े सां शादी खां इनकार ते माइटनि क़त्ल करण जो चाहियो, जंहिं करे मूं शफीक सां पंहिंजी पसंदि सां शादी कई। मूंखे मुंहिंजो पीउ हनीफ तुर्क, वॾेरो हाजी मिठो तुर्क, इसाक तुर्क ऐं ॿिया मोतमार धमकियूं ॾियनि था, जंहिं करे असां दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारूं पिया। असां वज़ीर आला सिंध, चीफ जस्टिस हाई कोर्ट, IG सिंध ऐं वसवारनि खां मुतालबो था कयूं त तहफ़ुज़ ॾियनि ऐं असां मथां कूड़ा केस ख़तमु कया वञनि त जीअं असां मां बेचैनी ख़तमु थी वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।